बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कुरानिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तआवनु अलल बिर्रि व तक़वा। मोहतरम नाज़रीन, जीअं त कुझु अरसे खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। पहिरीं गुफ़्तगू जेका असां कई हुई उहा हुई वक़्ति हाज़िर ऐं सोशल मीडिया, ऐं अॼु बि इन मुतालिक़ कुझु गुफ़्तगू कंदासीं त वक़्ति हाज़िर ऐं सोशल मीडिया मां छा मुराद आहे। कुझु थोरो अगरि असां पोइते हली तारीख़ जो मुतालो था करियूं त ख़बर थी पए त इंसान अॼु खां कई अरसो पहिरियों जेके क़ौमूं हिक ॿिए सां महाज़ आरा थियूं, सफ़ आरा थियूं, हिक ॿिए जे साम्हूं जंगूं थियूं ऐं कई हज़ार किरोड़ इंसान लुकम ऐं अजल बणिजी विया। बिलख़ुसूस पहिरीं जेका वॾी जंग अज़ीम थी, उन खां पोइ ॿी जंग अज़ीम, जंहिंमें हिकिड़नि मुल्कनि, हिकिड़नि क़ौमुनि, ॿियनि क़ौमुनि जे लखें किरोड़ अवाम, लखें अफ़वाज खे मौत जे निंड सुम्हारे छॾियो। लेकिन जीअं जीअं वक़्तु गुज़रियो त इंसान खे इहा शइ सम्झ में अची वई त जंगुनि जे ज़रिए सां कॾहिं बि कंहिं क़ौम खे ख़तमु नथो करे सघिजे। लिहाज़ा क़ौमुनि खे अगरि ख़तमु करिणो आहे त उन्हनि जे लाइ कुझु ॿिया हरबा इस्तेमाल करणा पवंदा। जीअं ॿी जंग अज़ीम में कई मुल्क लाशनि जे अंबार में तब्दील थी विया, उन्हनि जा शहर, लेकिन अॼु बि उन्हनि जूं क़ौमूं बाक़ी आहिनि, उहे शहर बाक़ी आहिनि, उन्हनि जा उहे सभु तमामु इदारा बाक़ी आहिनि। लिहाज़ा जंगुनि में इंसान खे मारण सां क़ौमूं ख़तमु न थींदियूं आहिनि। लिहाज़ा इहो बद में अची इहो शुरू थियो त कोई अहिड़ा हरबा इस्तेमाल कया वञनि जो इंसान खे, इंसान हुजनि बि बाक़ी, अफ़राद बि बाक़ी हुजनि, क़ौम ख़तमु थी वञे। लिहाज़ा उन दौर में इन शइ खे सम्झंदे जंगी माहिरनि हिकिड़ो तरीक़ो आज़मायो, जीअं मिसाल 5th जनरेशन वार या हाइबर्ड जंगनि जो जंहिंखे नालो ॾिनो वियो। उन जंगनि में उन माहिरीन क़ौमुनि सां न, बल्कि उन्हनि क़ौमुनि जे बुनियादी उसूलनि ऐं असासनि खे ख़तमु करण जी ॻाल्हि कई। त उन क़ौमुनि जे बुनियादी उसूलनि खे कटे छॾियो। बसि हिकु मिसाल ॾेई मुख़्तसिर कंदो हलां। अगरि असांजी सिंधी ज़ुबान आहे, अगरि इन सिंधी ज़ुबान मां, इन सिंधी क़ौम मां, इन सिंधी ज़ुबान खे तव्हां ख़तमु करे छॾियो, सिंधी ॿोली खे हटाए छॾियो, बाद में इहे सिंधी अफ़राद अंग्रेज़नि सां गॾिजी अंग्रेज़, अरबनि सां गॾिजी अरब, फ़ारसियुनि सां गॾिजी फ़ारस बणिजी वेंदा। सिंधी क़ौम जो तसवुर बि बाक़ी न रहंदो, अगरचे उहे अफ़राद बाक़ी रहंदा। लिहाज़ा इहो छा तरीक़ो आहे हाइबर्ड जंगनि जी, क़ौमुनि जे बुनियादी उसूलनि खे ख़तमु कयो। मिसाल जंहिंसां मिसाल ॾिनो आहे, हिकु बुनियादी उसूल छा आहे क़ौमुनि जो? ॿोली आहे। ऐं उन खां अॻिते असांखे जेको हिन महिल जे ख़तरनाक दौर मां गुज़री रहिया आहियूं बिलख़ुसूस, उहो आहे त असांजे मथां जेका शइ मुसलत कई वई आहे हिन दौर में, उहा आहे सोशल मीडिया। इहा जेका सोशल मीडिया जे ज़माने में असांजे मथां जेका जंग मुसलत कई वई आहे, हाइबर्ड जंग चयोसि, 5th जनरेशन वार, त असांजे सही उसूलनि खे ग़लति बयानु कयो पियो वञे। जीअं असांजो सही उसूलनि मंझां आहे मिसाल, सही बुनियादी असासी शइ जेका असां तशयो वठा, उहा आहे आज़ादारी मज़लूम करबला। हाणे तव्हां ॾिसो त इन आज़ादारी खे कीअं दुश्मन पियो थो कटे, यानी नंगे सिर मस्तूरात खे बाज़ारनि में वठी अची उन्हनि जे सिरनि ते कमाज़नी कराए, कमाज़नी ऐं मातम कराए असांजे बुनियादी उसूल खे दुनिया जे नज़रनि में ग़लति पियो थो साबित करे। उन खां बाद अहम शइ जेका असांजी आहे, मसलन नमाज़ आहे,
त नमाज़ में कुझु शयूं दाख़िल करे उन्हनि शइ खे कटे रहिया आहिनि। उन खां कई अहिड़े जेके असांजा बुनियादी उसूल आहिनि, मसलन इन मां मेन शइ आहे उहा आहे मज़लूम करबला जे महफ़िलूं मजलिसूं। मज़लूम करबला जे यादि में मुनक़िद थियल महाफ़िल ऐं मजालिस जेके असांजे बका जूं ज़ामिनूं हुयूं, मजलिसूं जंहिंजे ज़रिए सां असां हिन दौर में अॼु ताईं बाक़ी रहियासीं। अॼु कीअं दुश्मन पंहिंजे अंसरनि जे ज़रिए सां उन मिंबर ते वेही असांजे ख़िलाफ़ नफ़रतूं फैलाए रहियो आहे ऐं असांखे असांजे अक़ाइद जी ग़लति तशहीर कई पई थी वञे ऐं अहिड़े क़िस्म सां अहिड़ियूं शयूं बयानु कयूं थी वञनि जिन्हनि जो तशय्यो सां कंहिं क़िस्म जो को बि ताल्लुक़ कोन्हे को। ऐं इहा ई जेका आहे 5th जनरेशन वार जंहिंखे अॼुकल्ह जे दौर में चयो थो वञे, जंहिं क़ौमुनि खे ख़तमु करण सां गॾोगॾु उन्हनि जे नज़रियात खे ग़लति साबित कयो, माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ नफ़रतूं पैदा कयो ताकी अक़वाम उन्हनि सां मुतनफ़िर थी वञनि ऐं आस्ते हली हली अॻिते उन्हनि जे नज़रिए सां गॾु उन्हनि खे बि ख़तमु करे सघिजे। लिहाज़ा अहिड़े दौर में असांजे लाइ ज़रूरी आहे त जंहिं महाज़ ते असांजे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं थियूं वञनि, जंहिं सोशल मीडिया में असांखे रुसवा करण जे लाइ ज़र ख़रीद अफ़राद विहारे ऐं रुसवा कयो पियो थो वञे, उते वेही जेतिरे हा वसआर असां इन शइ जी दिफ़ा कयूं ताकी वक़्त जे इमाम जे ज़ुहूर जे वक़्तु उन जॻहियूं सुरखरू थी सघूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।